कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद समेत सॼे मुल्क में अटो महांगो थी वियो। मुल्क में अटे जी क़ीमत 130 रुपया फ़ी किलो ताईं पहुची वई। कराची में अटे जो फ़ी किलो 125 खां 130 रुपयनि में विकिरो थियण लॻो। लाहौर में अटो 110 रुपयनि खां 116 रुपयनि ताईं फ़ी किलो मिलण लॻो। इस्लामाबाद में अटे जी क़ीमत 125 रुपयनि ताईं पहुची वई। कणिक जो फ़ी मण 2850 रुपयनि खां वधी 3800 रुपयनि ताईं पहुतो। बोर्ड मुतासिर इलाक़नि मां पाणी कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। डीसी खे पाणी जे जल्द नेकाली जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। अटे जे बहिरान ते जल्द ज़ाब्तो आंदो वेंदो। जल्द अटे जी क़ीमत में इस्तेहकाम अची वेंदो। चाहियां थो त रबीअ जे फ़सुल थिए। आबादगारनि खे या ट्रैक्टर लाइ डीज़ल बि ॾेई सघूं था। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 15 लख ख़ेमनि जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु वटनि 4 लख ख़ेमा पियल आहिनि। बरसातूं तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे करे थियूं आहिनि ऐं उन्हनि मुल्कनि खे मदद करणी पवंदी। डेंगी जी रोकथाम लाइ ज़रूरी दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि। थोरो वक़्तु लॻंदो पर मसइला हल कया वेंदा। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसात मुतासिर इलाक़नि जो दौरो करण लाइ मटियारी पहुची वियो। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा, जाम खान शोरो, सलाहकार रसूल बख्श चांडियो, ख़ासि मददगार कासिम नवीद ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु मटियारी पहुता। वॾे वज़ीर चंद मौर्य जो बि मुआइनो कयो। वॾे वज़ीर मटियारी अचण ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। इलाज वटि LBOD खे कट हणण जी हिमायत ऐं मुख़ालफ़त में लॻल धरना जारी। 15 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म न थी सघियो। DC ऐं SSPA जूं एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। ॿिन्ही में छिक ताण बरक़रार। कट जी मुख़ालिफ़ बंदनि ते धरणे सबबि गुज़िरियल ॾींहं खां ट्रैफ़िक बंदि रहण सबबि माण्हू मुश्किलातुनि जे वर चढ़ी विया। कराची समेत सॼे सिंध में डेंगी जा राङा। बरसातुनि खां पोइ डेंगी वबाई सूरत इख़्तियार करे वरिती। 24 कलाकनि अंदरि 426 नवां केस ज़ाहिर। सिहत खाते मूजिबि डेंगीअ जे मरीज़नि जो अंगु 4815 थी वियो। डेंगी सबबि बुख़ार 9 ॼणनि खां हयासी खसे वरिती। डेंगी जा वधीक केस कराची में ज़ाहिर थिया। 4352 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी कराची जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में जारी आहे। इमरान ख़ान आर्मी चीफ जी मुक़ररीअ खे तकरारी बणाइण चाहे थो। इमरान ख़ान मुल्की सलामतीअ ते बार बार हमला करे रहियो आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त सियासत लाइ मुल्की सलामतीअ ते हमला कया पिया वञनि। मुल्क में इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। इदारनि खे तकरारी न बणाइण घुर्जे। हालतूं ठीकु थींदियूं त महांगाई बि घटिजी वेंदी। दुनिया पाकिस्तान जी मदद लाइ तयारु आहे पर इमरान ख़ान कोशिश करे पियो त ॿोॾि मुतासिरनि खे सामान न मिले। पाकिस्तान में किरोड़े माण्हू बेघर थी विया पर इमरान ख़ान ऐं संदसि चूंडियल नुमाइंदा ॿोॾि मुतासिर इलाक़नि में नज़र न आया। पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध जो इम्कान ऐलान अॼु कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि ओघरा जी समरीअ में पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में घटिताई जी का बि तजवीज़ पेश न कई वई। वज़ीर आज़म ऑफिस नाणे वारी वज़ाहत खे अॼु ऐलान बाबति आगाही ॾेई छॾी। बिजलीअ जे हिकु भेरो ॿीहर महांगाई करण जूं तयारियूं। सेंट्रल पावर परचेज़िंग एजेंसी बिजली महांगी करण जी दरख़्वास्त नेपरा वटि जमा कराए छॾी। अगस्त जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में 22 पैसा फ़ी यूनिट वाधू ओगण जी दरख़्वास्त ते ॿुधणी 19 सेप्टेम्बर ताईं थींदी। नेपरा जे वधनामे मूजिबि CPPA पारां बिजली महांगी करण जी दरख़्वास्त के इलेक्ट्रिक खां सवाइ बाक़ी समूरी कंपनियुनि लाइ आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे ख़ैबर वारे इलाक़े में पाक अफ़गान सरहद वटि दहशतगर्दनि जे इत्तला ते CTG कार्रवाई।
दाइश जा 4 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस मारिजी वियल दहशतगर्दनि में इकरामुल्ला, मरसला खान, अरशाद ऐं हिकु नामालूम शामिल आहिनि। 3 दहशतगर्द ऊंदहि जो फ़ाइदो वठंदे अफ़गान बॉर्डर ॾांहुं फरार थी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार हथीका। मारिजी वियलनि जो तालुक़ पाबंदी पियल तंज़ीम दाइश सां आहे। पेशावर में पुलिस वैन ते दस्ती बम सां हमले में 2 पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया। कराची जे इलाक़े चश्मा ॻोठ वेझो समुंड में लॉन्च मां 3 ॼणनि जा लाश हथ। पुलिस मूजिबि हिन वक़्त ताईं जी जाच मुताबिक़ 3 ॼणा साहब उसाजण सबबि फ़ौत थिया आहिनि। पोस्टमार्टम बैदि असुल कारण मालूम थी सघंदो। पुलिस मूजिबि मुतासिर माण्हू लॉन्च जे चैम्बर में सुतल हुआ। सखर में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। सी सेक्शन थाणे जे हद गडाणी फाटक वारे इलाक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में माइरो कॉलोनी जो रहवासी 35 वरियनि जो गुलाम कादिर मुग़ेरी मारिजी वियो। वाक़िए बाद जवाबदार फरार थी विया। पुलिस मक़तूल जो मड़ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शुरूआती जाच मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी सबबि पेश आयो आहे। करबला जे शहीदनि जो चालीहो अॼु मल्हायो वेंदो। मुल्क में मातमी जुलूस बरामद कया वेंदा। में मरकज़ी मातमी जुलूस मंझंदि 1 वॻे कढियो वेंदो। वफ़ाक़ी सरकार जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ फ़ौज जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मोटरसाइकिल जी ॿियल सवारीअ ते पाबंदी हूंदी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण लाइ सिंध मां लखे आज़ादार करबला पहुची विया। ऐं ख़ालिस्तान जी भारत खां आज़ादीअ लाइ सुभाणे कैनेडा में रेफरेंडम थींदो। वोटिंग खां अॻु टोरंटो में सियासी छिकताण उरूज ते पहुची वई। कैनेडा में मंदिर अंदरि भञड़ रहा भारतीय हुकूमत कैनेडा खां कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। रेफरेंडम खां अॻु श्री गुरु साहब प्रकाश पूरब माल्टन में इज्तिमाही दुआ बि कई। रेफरेंडम जी हिमायत में अॻुवाट वॾे पैमाने ते सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि।